मोरोलग नमाजतोई शहरी भर पासे में बदअमनी चोट चढ़ी वही है। ॿिनि ॾींहनि अंदरि 10 खां वधीक मोटरसाइकिलूं चोरी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि मां चोरी जूं ॿियूं वारदातूं थियण बावजूद पुलिस अघो निंड सुतल आहे, जॾहिं त शहरी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। ॿिनि ॾींहनि अंदरि 10 खां वधीक मोटरसाइकिलुनि समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ते फायरिंग ऐं ॾोहारियुनि वारदातुनि सबबि आवाम जूं निंडूं हराम थी वयूं आहिनि। पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस बणिजी वई, जे ख़िलाफ़ नवाजतोई जी सियासी समाजी अॻवाननि ऐं रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिंजी अॻवानी अमीरुल बहर ज़िले नौशेरो फेरोज़ जे सरपरस्ती आला अब्दुल वहीद मल्ला, ग़ुलाम अली गबोल, अयाज़ अली मल्ला, आशिक़ ख़ासकेली ऐं ॿियनि कई। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त नवाजतोई शहर समेत आसपास वारनि ॻोठनि में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। हर रोज़ चोर ऐं फोरू ग़रीब मिसकीन खीर विकिरो कंदड़ पुरियतनि खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त पुलिस चोरनि ऐं फोरुनि अॻियां बेवस आहे। IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशेरो फेरोज़ मामले जो नोटिस वठनि ऐं वारदातुनि खे पुंजो ॾियारे शहरी भरपासे में अमन बहाल कराइनि।